हर हाल में 6 केनालन वारो मनसूबो रद्द करण जो नोटिफिकेशन घुर्जे। तकरारी केनालन ते के बि ॻाल्हियूं न थींदियूं, ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थी सघनि थियूं। असांजी चोॾहं कमेटी वफ़द जी सूरत में हुकूमत सां ॻाल्हियूं कंदी। वज़ीर आज़म ॻाल्हियूं करण लाइ सिखर अचे। बबरलो धरणे जी अॻुवाणी कंदड़ कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइत जी नवाज़ लीग सिंध जे सदर बशीर मेमण सां मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। बशीर मेमण जो चवणु आहे त वज़ीर आज़म सां वकीलनि जी मुलाक़ात लाइ टाइम तय करायो वेंदो। वज़ीर आज़म सां वकीलनि जी जल्द मुलाक़ात कराए मसइले खे हमेशह लाइ हल कयो वेंदो। सिंधु दरिया ते धाड़े ख़िलाफ़ बबरलोए बाईपास वटि वकीलनि जो धरणो जारी। सिंधरी कुंड कुड़छ मां अवाम जे काफ़िलनि जी सूरत में आमद जो सिलसिलो बि जारी। वकीलनि जे धरणे में सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। क़ौमी शाहराह ते धरणे सबबि पंजाब ऐं ॿियनि सूबनि ॾांहुं वेंदड़ माल बरदार गाॾियुनि जूं रोड ते ॿिन्ही पासनि खां लाइनूं लॻल। वकीलनि जो चवणु आहे त जेसिताईं नोटिफिकेशन नथो मिले तेसिताईं धरणो जारी रहंदो। तकरारी केनालन खिलाफ़ वकीलनि सिंध पंजाब सरहदी दंग कमू शहीद बि बंदि करे छॾियो। धरणे में वकीलनि समेत क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि ऐं आम शहरियुनि जी वॾे अंग में शिरकत। धरणे सबबि सिंध खां पंजाब ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। कंदकोट में केनालन खिलाफ़ डेरा मोड़ ते बि धरणो जारी। रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻल। सिंध दुश्मन रिथा जी फौरी वापसि वठण लाइ नोटिफिकेशन जारी करण जो मुतालबो। जाम शोरो सांगड़ नौशोरो फिरोज ठट्टो हाला झंडो मरी कढण लाड़काणो मीरपुर ख़ास सामारो पिथोरो दोदापुर डहर की मलीर तलहार जाम साहब फरीदाबाद बांधी जाती ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना रैलियूं कढी धरना हया विया। जाम शोर में कोहिस्तान अवामी इतिहाद जे सॾ ते रहवासियुनि पारां M9 मोटरवे ते नए टूल प्लाज़ा भरिसां एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। तकरारी केनालनि ख़िलाफ़ उबावड़ो में सिंध पंजाब दंग कमू शहीद भट्ट वकीलनि जो धरणो। धरणे में सियासी समाजी क़ौम परस्त अॻवान ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत। तकरारी केनालनि ख़िलाफ़ मकली बाईपास ते लॻल धरणो ॿिए ॾियाड़े जारी। नवंदर वेझो केनालनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी सखर लाड़काणो रोड धरणो हणी 3 ॾियाड़े बि बंदि रखियो। सिंधु मां केनाल कढण ख़िलाफ़ सिंध जा डॉक्टर बि सरापा एहतजाज बणिजी विया। डॉक्टरनि जी अस्पतालुनि में टोकन हड़ताल। मुख़्तलिफ़ शहरनि में डॉक्टर्स पारां एहतजाज कयो वियो। तकरारी केनाल वारो मनसूबो फौरी तौर ते रद्द करणु घुरियो। तकरारी केनालनि ख़िलाफ़ सॼी सिंध में सिंध बार काउंसिल जे सॾ ते वकीलनि पारां 3 ॾियाड़े अदालती कार्रवाई जो बाइकॉट। कराची सिटी कोर्ट में वकीलनि जी हड़ताल 3 ॾींहं में जारी। अदालत जा सभु अंदरूनी दरवाज़ा बंदि कया विया। सिटी कोर्ट में रुगो वकीलनि ऐं जजिस जे लाइ गेट खोली वई। वकीलनि ऐं अदालती अमले खां सवाइ सभिनी जी दाख़िला ते पाबंदी। कैदियुनि खे बि जेलनि मां न आंदो वेंदो। सखर में तकरारी केनालनि ख़िलाफ़ वकीलनि जो 3 ॾींहं बि अदालती कार्रवाई जो बाइकॉट। डहरकी मेहड़ मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में बि अदालती कार्रवाई जो बाइकॉट कयो वियो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म सां मुलाक़ात लाइ इस्लामाबाद पहुची वियो। सिंध हुकूमत जो वफ़द वज़ीर आज़म सां तकरारी केनालनि वारे मामले ते मुलाक़ात कंदो। वफ़द में आबपाशी वारो सूबाई वज़ीर ॼाम ख़ान शोरो बि शामिल। PP सिंध जो सदर निसार खोड़ो ऐं ख़ुर्शीद शाह बबरलोए बाईपास ते वकीलनि जे धरणे वारे हंधि पहुता। अॻवाननि पारां वकीलनि खे जलसे में शिरकत जी दावत। पीपल्स पार्टी तरफ़ां केनालनि ख़िलाफ़ 25 अप्रैल ते सखर जे क़ौमी शाहराह ते इंटरचेंज वटि जलसो मुनक़िद कयो वेंदो। जलसे खे चेयरमैन बिलावल भुट्टो दरदारी ख़िताब कंदो। निसार खोड़ो चयो त पीपल्स पार्टी हमेशह मुल्की ऐं सूबाई मामलनि ते आवाज़ उतारियो आहे। ख़ुर्शीद शाह जो चवणु हो त चाहियूं था त पाणीअ वारो मामिलो गॾियल राय सां हल थियणु घुरिजे। सिंध जो पाणी सिंध जे हारियुनि खे मिलणु घुरिजे। IMF पाकिस्तान जी मुआशी वाद जी अॻकथी खे वधीक घटाए छॾियो। IMF पाकिस्तान जी मुआशी तरक़ी जी शरह जो अंदाज़ो 3% खां घटाए 2.6% करे छॾियो। IMF अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जे वापारी टैरिफ क़दमनि जे करे पैदा थींदड़ गैर यकीनी सूरतहाल जे करे आलमी मुआशी वाद खे बि घटाए छॾियो। उडेरोलाल में ॾेर ऐं भाॼाई जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि पारां शटरबंद हड़ताल। दुकानदारनि ऐं शहरियुनि कारोबार बंदि करे छॾियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। 27 सालनि जी नौरेन बीबी ऐं संदसि ॾेर ज़ाहिद हुसैन सियाल घर जी छित ते सुतल हुआ। ॿिन्ही ॼणनि खे फजर वियल जवाबदार कूहे क़त्ल करे फ़रार थी विया।